अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। अॼु असां ठाहे रहिया आहियूं पटाटनि जा पराठा, आलू पराठा जेके चइबा आहिनि। वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, फेसबुक पेज खे लाइक ऐं ट्विटर अकाउंट खे फॉलो करणु न विसारींदा। हीउ मुंहिंजो मैदो आहे, तक़रीबन 1.5 पाव जेतिरो आहे। अछो अटो जेको सफ़ा मिलंदो आहे, मैदो जंहिंमां संबोसा वग़ैरह ठाहींदा आहिनि, हीउ उहो अटो आहे। पटाटो मूं ॿाहिरि रखिया आहिनि, तेल, सावा मिर्च, सावा धाणा ऐं हिकिड़ो बसरु आहे। अञा हिन में थूम अदरक पवंदो ऐं बाक़ी मसाला मां तव्हांखे तयारी कंदे ॾेखारियां थी। हीउ जेको अटो आहे हिन में लूणु थोरो ज़्यादा पवंदो आहे। तक़रीबन मुंहिंजो अटो थोरो आहे, इन करे मूं हिन में 1/2 चमचो लूणु विधो आहे ऐं हिन में 1 चमचो जेको आहे सो मूं तेल विधो आहे। हल्के गरम पाणीअ सां इहो अटो मलबो। त मां अटे मलण जी तयारी कयां थी। त नाज़रीन, मुंहिंजा आलू गोगड़ी आहिनि, हीअ मां तव्हांजे साम्हूं हिननि खे पीसींदसि। मुंहिंजो अटो बि तयारु थी वियो, जंहिंखे मूं तेल हणी थोरी देरि लाइ रखियो आहे। मुंहिंजी कढ़ाई बि गरम आहे। अचो त तयारी कयूं हाणे। त नाज़रीन, हिन में विझंदसि मां बिल्कुलु ॾिसो हेतिरो तेल, बसि, इन खां वधीक न। हाणे तव्हां सोचींदा हूंदो त ठाहे थी आलू पराठा, थोड़ा नए क़िस्म जा आहिनि, थोरी अलॻि अलॻि शयूं पचाइजनि, अलॻि अलॻि हर शइ जी पंहिंजी पंहिंजी टेस्ट आहे। हिननि खे मूंखे पचाइणो कोन्हे। हिन में मां विधो आहे 1 चमचो थूम ऐं अदरक पीसियल। हीअ मूं हिन में थूम अदरक विझी, हिन में विझंदसि मूं सन्हड़ा सावा मिर्च मूं कटे रखिया आहिनि, 2 सावा मिर्च आहिनि, हेतिरो अछो जीरो आहे साबित। हिन में तेल ॾिसो बिल्कुलु कोन बचो आहे कढ़ाईअ में। 2 चमचा पाउडर मिर्च ॻाढ़ा, 1/2 चमचो हेड। इहे शयूं त लाज़िम हर शइ में पवनि थियूं। 1/4 चमचो गरम मसालो, ज़्यादा न, लूणु, ऐं हीअ 1/2 चमचो आहे कुटियल मिर्च, ऐं हीअ सावा धाणा जेके मूं कटे रखिया हुआ सन्हड़ा। हिन में बि ॾंडियूं न, सिर्फ़ु पतियूं आहिनि। हाणे हिन में विझंदसि मां बेसण, जेको पटाटो जेको पीसे रखियो आहे, सॉरी, हे ॾिसो बिल्कुलु सन्हड़ो पीसियल आहे, पर हिनखे बिल्कुलु हिन में चङी तरह जेको आहे न मिक्स करिणो आहे। सभु कुझु सिर्फ़ु 2 मिंट हिनखे करिणो आहे। बिल्कुलु हिन सां जेके बि मूं मसाला विधा आहिनि, सभु कुझु हिन सां सफ़ा मिक्स थी वञनि, हिकु थी वञनि। हिन मां इहो थींदो त असां जेको आलू पराठो खाईंदासीं, उन में का बि शइ जेको आहे न कची महसूसु न थींदी तव्हांखे, ऐं टेस्ट में बि फ़र्क़ु अची वेंदो आहे। जेको असां हर रोज़ु आलू पराठो पचायूं था, हीउ थोरो उन खां अलॻि आहे। हे ॾिसो बिल्कुलु हिन में शयूं, ऐं मुंहिंजी कढ़ाई बि ॾिसो बिल्कुलु ख़ुश्क आहे, त हिन में कुझु बि तेल न आहे। ज़्यादा तेल थींदो त हीउ नरम थी वेंदो ऐं पराठे में बीहंदो न सही। हाणे हिनखे मां बंदि करे रखंदसि त थोरो थधो थिए, त जीअं मां पराठे में विझी सघां। त नाज़रीन, मूं हे पेड़ा हेतिरा ठाहे रखिया आहिनि। तव्हां पंहिंजी पसंदि ते हिन खां वधाए बि सघो था, घटाए बि सघो था। ऐं मुंहिंजो हीउ मसालो तयारु आहे। हाणे अचो त हिननि जी तयारी शुरू कयूं। हेतिरो वधाइणो आहे, हिन खां वधीक न। हिनखे खणो हथ ते, हिन में हीउ मां हीअं विच ते रखंदसि ऐं हीअं हिनखे मां मिक्स बंदि कंदसि। हिनखे हीअं कयो। हीउ उअं ई पटाटे विझण जे करे ॾिसो केॾो थुल्हो थी वियो आहे। ते में मूं हिनखे ॻोड़ियो, हल्के हथ सां हिनखे कयो त जीअं जेको विच ते आहे मसालो, उहो सभु हिन में हलियो वञे। हीउ सफ़ा वॾो बि न आहे करिणो, हिन में अंदरि मसालो घणो आहे पियल, ऐं हीअ सॼी मानीअ में जेको आहे सो हूंदो आहे। ईअं न हूंदो आहे त रुॻी विच ते हुजे। हीउ ॾिसो मुंहिंजी मानी बिल्कुलु वधी चुकी आहे, छो त मुंहिंजो अटो थोरो हो, हिन में मसालो मूं ज़्यादा विधो आहे। जेकॾहिं तव्हां ज़्यादा यानी पेड़ो वॾो कंदव, मुंहिंजो तओ बि गरम थी चुको आहे, पर इन जी जेका बाहि आहे उहा बि नॉर्मल हुजे, सफ़ा तेज़ बाहि बि न, सफ़ा तेज़ तओ बि न हुजे एॾो तपियल जो विझण सां मानी सड़ी वञे। तव्हां ज़रूरु ट्राए कजो। त हीअ मुंहिंजी मानी ॾिसो बिल्कुलु पची चुकी आहे। हीअं हाणे मूं हिन ॿिए पासे उथलायो आहे। त नाज़रीन, हीअ ॾिसो हेॾां बि हेॾां पची चुकी आहे मुंहिंजी मानी। हाणे हिनखे हणंदसि मां तेल। त नाज़रीन, हीअ ॾिसो मुंहिंजो बिल्कुलु पराठो गोल्डन कलर में अची वियो आहे ॿिन्ही पासे। ॾिसो मुंहिंजो बिल्कुलु तयारु आहे, कड़क, हीउ नरम न थींदो। त नाज़रीन, हीउ मुंहिंजो ॿियो पराठो बि तयारु आहे। हिन कलर ॾिसो। नाज़रीन, हीउ मुंहिंजो टियों पराठो बि तयारीअ जे मरहलनि में आहे। तव्हां ज़रूरु ट्राए कजो। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदा, ऐं हूअं बि दुनिया उमेद ते क़ाइमु आहे।
ऐं हूअं हिकिड़ी ॻाल्हि त तय आहे, जेका शइ वणंदी आहे उहा कहिड़ी बि हुजे वणंदी, जेका शइ नथी वणे उहा कहिड़ी बि सुठी हुजे न वणंदी आहे। तव्हां कंहिं बि स्पेशल ॾींहुं, आछरे ॾींहुं या को छुटीअ जो ॾींहुं आहे। ऐं नाज़रीन हीअ ॾिसो मुंहिंजो हीअ त पराठो कहिड़ो फुलिजी बि वियो आहे, पर अञा बि विच खां फुली पियो आहे। त हिन जी जेतिरी बाहि घटि हूंदी ओतिरो ई सुठे तरीक़े सां पचंदा। त नाज़रीन ही मुंहिंजा आलू पराठा तयार आहिनि बिल्कुलु। तव्हां हिननि खे अचार, दही, केचप या ईअं बि सिर्फ़ु ईअं बि पचाए तव्हां खाई सघो था, बहितरीनु आहिनि, फस्ट क्लास। ऐं उमेद त तव्हांखे पसंदि ईंदा। अगरि पसंदि अचनि था त मूंखे शेयर कयो, लाइक कयो, सब्सक्राइब कयो, कमेंट्स कयो। का शइ घटि तव्हांखे लॻे थी त उहा ज़रूरु मूंखे ॿुधायो। दुआउनि में यादि कंदा। सदाईं गॾु। अल्लाह हाफ़िज़।